अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं। मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी। मुरतब ग़ुलाम मोहम्मद लाखो। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापो टियों साल 2020 ईस्वी। वधायल ऐं संवारियल। ख़त इंसानी ज़िंदगी तोड़े इल्मी, अदबी ऐं सियासी तारीख़ जे मुताले में ख़त वॾी मदद कनि था, लेकिन असां वटि सिंध में हिन मौज़ूअ ते अञा तवजो न ॾिनो वियो आहे। हिते राशिदी साहब मरहूम वजा उहे 4 ख़त ॾिजनि था जे पाण उमिरि जे आख़िरी हिसे में हिन किताब जे मुरतब ग़ुलाम मोहम्मद लाखो ॾांहुं लिखिया हुआ। उन्हनि ख़तनि में हमअसर सिंधी सहादत बाबति असांजे हिन आलिम जी सोच साम्हूं अचे थी ऐं पिणु संदन ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हनि मुतलिक़ बि मवाद मुहैया थिए थो। ख़त नंबर 1, 23 डिसंबर 1980 ईस्वी। अज़ीज़म ग़ुलाम मोहम्मद साहब, बाद सलामनि जे अर्ज़ु तव्हांजो मोहबत नामो ऐं 2 किताब पहुता। वॾी महिरबानी, ख़ुदा अव्हांखे सलामत रखे ऐं तारीख़ी ज़ौक़ अव्हांजो ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदो रहे। सिंध खे अव्हां जहिड़नि बाज़ौक़ नौजवाननि जी अशद ज़रूरत आहे, जिन खे पंहिंजे वतन ऐं वतन जी तारीख़ सां उनस ऐं लॻाउ हुजे। ऐं केतिरे वक़्त खां नाख़ुशि रहां थो। सिहत इत्मीनान बख़्श न आहे, लिखणु पढ़णु बंदि आहे। दुआ करियो रब करीम तौफ़ीक़ अता फ़रमाए, जीअं चंद कम ज़हन में आहिनि उहे पूरा करियां। सिंध सदियुनि खां सरसरी ॾिठो अथमि। अंदाज़ो आहे त किताब बेहद मुफ़ीद ऐं मंझस इस्तदलाल जो अंदाज़ बिल्कुलु सही आहे। यकीन आहे त हीअ किताब बेहद मुफ़ीद थींदो, पढ़ी वधीक पोइ लिखंदुसि। तस्वीर आउं जल्द मोकिले ॾींदुसि। को कमकार हुजे त बिला हिजाब लिखंदा। वसलाम, ख़ैरंदिश हसामुद्दीन। ख़त नंबर 2, 7 फरवरी 1981 ईस्वी। अज़ीज़म, आउं चंद ॾींहं ॿाहिरि याने ॻोठु वियल हुयुसि। तव्हांजो ख़त पहुतो, किताब बि मिलियो। ज़ख़ीरतुल क़वानीन लाइ हाणे ख़त लिखियो अथमि। जीअं किताब पहुतो ख़िदमत में मोकिले ॾींदुसि त सलाह फ़रमाईंदा। आरीसर साहिब जो किताब बि मोकिलियो, महिरबानी। आरीसर जे जज़्बात ॾिसणु खपे। जेके माण्हू मुल्क ऐं क़ौम लाइ सख़्तियूं सहनि था, उन्हनि खे हक़ु पहुचे थो त असां जहिड़नि सहल पसंदनि जी ग़लतियुनि ते तंबीह कनि। अवां मैदान में हाणी पेर विधो आहे, नवां आहियो। कंहिंजे गुस्से ऐं कावड़ ते दिलगीर न थींदा। अञा त अॻिते अलाए छा रखियो आहे। रस्तो अणांगो, सफ़र तवील ऐं दुश्वार। कमु कंदा हलो, केॾांहुं तवजो न ॾियो। हिक कन खां जेकॾहिं ॿुधो त ॿिए खां कढी छॾियो। वसलाम, हसामुद्दीन। 2 अप्रैल 1981 ईस्वी। ख़त नंबर 3। अज़ीज़म, अस्सलाम वालेकुम। 2 किताब ऐं मज़मून पहुतो। मज़मून उर्दू ॾांहुं ताक़ीदनि मोकिले छॾियो अथमि। उमेदु आहे त शाया थी वेंदो। शाह इनायत पढ़ां थो। दिलचस्प किताब आहे। ख़ासि तरह नुक़्ताए निगाह क़ाबिल सताइश ऐं सही आहे, जंहिं लाइ लिखंदड़ खीरूं लहिणियूं। मीरो धाड़ेल पढ़ी छॾियुमि। तारिक अशरफ जो पहिरियों किताब पढ़ियो अथमि। ख़तमु करण बाद अरमान थियो त असांजा रहबर जेकॾहिं मीरो धाड़ेल जे किरदार ऐं उसूलनि जा हुजनि हा त हिन हालत ते असां न पहुचूं हा। उसूल, किरदार, वफ़ा, निभाउ ऐं साझा जा मिसाली नमूना हिन किताब में मौजूदु आहिनि। तारिक अशरफ वॾी ख़िदमत कई आहे। इहो किताब छपे। सिर में सांझी वेर पढ़ी छॾियुमि। लिखंदड़ निहायत ई ज़हानत ऐं दयानत सां तारीख़ मां नुक़्ता ॻोल्हे मुरतब कया आहिनि। ऐं सिंध जे लिखंदड़नि मां नाउमीद न आहियां। ज़हनी फेरो जंहिंजा असां मुतलाशी ऐं आरज़ूमंद हुआसीं सो अची वियो आहे। उहो ज़िंदह रहण जो निशान आहे। डॉक्टर रियाज़ुल इस्लाम खे मज़मून लाइ चयो अथमि, अनक़रीब ॻोल्हे ॾींदो ऐं अव्हां ॾांहुं मोकिले ॾींदुसि। इत्मीनान रखंदा। ख़ुदा अव्हांखे ख़ुशि रखे ऐं इल्मी ख़िदमत ऐं कमु करण जी तौफ़ीक़ ॾिए। हसामुद्दीन राशिदी। ख़त नंबर 4, 9 जुलाई 1981 ईस्वी। अज़ीज़म ग़ुलाम मोहम्मद साहब, ख़त पहुतो। इहो किताब पाकिस्तान जे पहिरीं या ॿी हुकूमत जे चवण ते लिखियो वियो हो। सरसरी ऐं नामुकमिल आहे। अज़ान सवाइ जदीद दौर जंहिं सूरत में शुरू
न थियो हो, तंहिं करे उहो नज़रअंदाज़ थियल आहे। ताहम किताबु मक़बूल थियो, यूरोप में उन मां इस्तफ़ादो कयो वियो ऐं रूस में उन जो तर्जुमो शाया थियो। इरादो हो त उन में इज़ाफ़ा करे जदीद दौर बि शामिलु करे नए सिर तरतीब ॾियां, लेकिन अॼु ताईं उहा आस पूरी थी न सघी ऐं न उमेदु आहे। तव्हां भले उन जो तर्जुमो कयो ऐं शाया कयो। बहरहाल किताबु मुफ़ीद आहे। उमेद तव्हां बख़ैरियत हूंदा। वसलाम। हसामुद्दीन राशिदी। ख़तनि में ज़िक्र थियल कुझु ॻाल्हियुनि जी वज़ाहत। सिंध सदियुनि खां सिंध जी तारीख़ ते मुख़्तसिर किताबु हीउ किताबु मूं लिखियो हो ऐं साल 1980 ईस्वीअ में शाया थियो। सिर में सांझी अवेर अब्दुल वाहिद आरीसर जो हीउ किताबु 1981 ईस्वीअ में छपियो। तारीख़ मज़हर शाहजहानी, नियाज़ हुमायूनी। सिंधी तर्जुमे ते मूं तनक़ीद लिखी। हीअ तनक़ीद छपी त मुतरजम सख़्तु नाराज़ थियो। मूं राशिदी साहब खे ख़त लिखी उन खां आगाह कयो। उन जो जवाबु ॾींदे मूंखे नसीहतूं कयाऊं। सूफ़ी हज़ूर बख़्श जो लिखियलु किताबु शाह इनायत शहीद साल 1981 ईस्वीअ में छपियो। मीरो धाड़ेल लिखंदड़ तारिक अशरफ हीउ किताबु साल 1980 में छपियो। आरीसार साहब जे मथे ज़िक्र कयल किताब ॾे इशारो आहे। राशिदी साहब जो उर्दू किताबु सिंधी अदब, मूं उन जो सिंधी तर्जुमो कयो। हीउ किताबु 1981 ईस्वी में छपियो। किताब जो सिंधी एडिशन राशिदी साहब खे 28 दिसंबर ते पेश कयो वियो।